ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरो अजीज दोस्तों अवां सभिनी मुसलमान भाइरनि खे रबीउल अव्वल शरीफ़ जे अचण जी मुबारक हुजे रहमतुन ऐं बरकतुन वारो भलारो महीनो जंहिंखे पाण उर्स शरीफ़ जो महीनो चऊं था रबीउल अव्वल शरीफ़ जी अॼु पहिरीं तारीख़ ख़ैर सां थी वई आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू जे पाक कलाम क़ुरान मजीद जी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह पाक जल जलालू अमन वालू पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद मुबारक जो ज़िक्र ख़ैर फरमायो आहे इंशा अल्लाहुल अज़ीज़ इन सिलसिले में सिलसिलेवार अवां जे ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं हर जुमे ते अर्ज़ कबियूं रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फरमाए तवां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए दुरूद शरीफ़ मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम
यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन, बेशक अल्लाह पाक ईमान वारनि जे मथां एहसान कयो आहे, थोरो कयो आहे। कहिड़ो एहसान ऐं थोरो? इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो एहसान ऐं थोरो इहो आहे जो अल्लाह पाक मोमिननि जे जिन्स में मोमिननि जे तरफ़ तमाम बरगुज़ीदो वॾे शान वारो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवानो कयो आहे। छाजे लाइ आयो आहे? यतलू अलैहिम आयातिही, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जूं आयतूं अची उन्हनि मोमिननि खे पढ़ी ॿुधाईंदो। वयुज़क्कीहिम, ऐं उन्हनि खे पाक बनाईंदो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, ओ प्यारो नबी करीम अलैहिस्सलाम मोमिननि खे किताब बि सेखारींदो त हिकमत बि सेखारींदो। व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन, जॾहिं त उन प्यारे पैगंबर करीम जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही में हुया, अल्लाह पाक जल जलालू मन वालू जहान खे महबूब जे अचण जे सदके गुमराहीअ खां बचाए वरितो। अल्लाह साईं इहा ॻाल्हि थो फरमाए त नबी करीम जी ज़ात बाबरकात मूं तव्हां ॾे मोकिलियो आहे, इमामुल अंबिया तव्हां ॾे आयो आहे। रसूलुल्लाह जे अचण जो थोरो अल्लाह साईं मोमिननि जे मथां कयो आहे, जो ईमान वारनि खे अल्लाह ताला पंहिंजो बरगुज़ीदो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमायो आहे। असांजे महबूब नबी सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम खे सारी कायनात खां अव्वल पैदा कयो। जहान में जेका बि शइ आहे उन तमाम शयुनि खां अव्वल रब करीम जल जलालू अमन वालू पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा फरमायो। पर ज़ाहिरी तरह सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला सभिनि खां बाद में मोकिलियो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। सलात सलात सलात। असांजे माण्हुनि जो बि सम्झ पंहिंजी आहे। वेठा शाहपुर चाकर में आहियूं, चइसीं सिंधुड़ी चौक ते फलाणे हीअं चयो आहे, मसइलो ॿुधाए। कॾहिं खॾ जे तरे में पए सिंधुड़ी वारे खे असां छा कंदासीं? ॻाल्हि कयो शाहपुर जी। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। मरे हेल है पिट जे वरी पर, सलात मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। पोइ भला छा कयूंसि? हिन खे ॾंडा हणूंसि? सिंधड़ी चौक ते हिकिड़ो पियो बकवास करे, ॿियो पियो हिते मथे स्टान ते बकवास करे, टियों पियो हुते से ख़ैर जो शहर जे बस स्टॉप ते बकवास करे पियो। हेॾे छा पाण ॾंडा खणूं छा? छॾियो ख़ल्क़ खे धूड़ वञी पाए, तव्हां पंहिंजे मोहबत जूं ॻाल्हियूं कयो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अबा कंहिंसां विढ़ंदासीं छा? चओ न, पाण खे पंहिंजे मोहबत जूं ॻाल्हियूं करणो। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवणु ॾियो। पाण कंहिंसां कंहिंसां विढ़ंदासीं? माण्हू त अलाह खे बि नथा मञनि। हाणे यारहीं खे साईं केरु नथो खाए त भला छा कयूं? ज़ोरी खारायूं छा? न खाए वञी खड़ जे तरे में पए। तव्हां निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, नबी जा दुरूद सलाम पढ़ो, उर्स कयो, मिलादूं कयो, पंहिंजो ईमान पको कयो। छॾियो बेईमाननि खे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा। दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू जो कानून आहे, अवां ॾिठो हूंदो त जॾहिं न राति तमाम ऊंदाही थी वेंदी आहे ऐं राति पंहिंजे पुॼाणी ते ईंदी आहे,
रात जे पुॼाणी खां पोइ आहिस्ता आहिस्ता उभरंदे पासे आसमान जे किनारनि में बाख फुटंदी आहे ऐं रोशनी जा आसार शुरू थी वेंदा। इहो छो फुटंदी आहे? इन्हीअ जे करे इहा बाख फुटंदी आहे, इहा ॾस ॾींदी आहे त सिज उभरण वारो आहे। छाजो ॾस ॾींदी आहे बा? त सिज उभरण वारो आहे। ऐं उन खां बाद जॾहिं सिज उभरंदो आहे त राति जी ऊंदाही ख़तम थी वेंदी आहे, सॼो जहान रोशन थी वेंदो। इहे आहे नाहे अदा? अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण खां अॻु में शिरक हो, कुफर हो, बिदअत ही, बेहयाई ही, बुराई हुई। सारे जहान जे अंदरि कुफर खां सवा ॿिया बि घणा बुरा कम हुआ। माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे जेरे दफ़न कंदा हुआ। हिकिड़े कबीले जी लड़ाई 100 साल हलंदी हुई। ॾाॾा पड़ॾाॾा तड़ॾाॾा 100 साल ताईं कबीलायूं जंगियूं हलंदियूं हुयूं। पर अल्लाह ताला फरमायो कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा। अवां जहन्नम जे तरे में वञण वारा हुयो, रुगो किनारे ते पहुची चुका हुयो। धिके ॾियण जी देर हुई, पर मां अल्लाह पाक इस्लाम ॾेई मुहम्मद मुस्तफ़ा मोकिले तव्हां खे जहन्नम खां बचाए छॾियो। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में जे मां अर्ज़ कयो त सिज जे अचण जी अॻे ई ख़बर पइजी वेंदी आहे त ॼाण अधु कलाक खां पोइ सिज उभरण वारो आहे, जो उभरंदे पासे रोशनी शुरू थी आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, आमना जे लाल जे अचण खां अॻु में बि कई 100 साल अल्लाह जा नबी ख़ुशख़बरियूं ॾींदा विया। इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। महबूबन करीमन खां ज़ाहिरी तरह 600 साल अॻु में महबूब पाक जी अञा आमद मुबारक कान थी आहे। तक़रीबन 600 साल अॻु में अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे वाइज़ बीठो थो करे, नसीहत बीठो थो करे। इन्नी रसूलुल्लाह इलैकुम, मां तव्हां ॾे अल्लाह जो रसूल बणिजी आयो आहियां। व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बादी इस्मुहु अहमद, रुगो ख़ाली रसूल थी कोन आयो आहियां, पर तव्हांखे मुबारक ॾियण आयो आहियां, ख़ुशख़बरी ॾियण आयो आहियां, पैगाम ॾियण आयो आहियां, ऐलान करण आयो आहियां त मूंखां बाद में वॾे शान वारो रसूल अचेव थो जंहिंजो नालो अहमद आहे। हुज़ूर पाण फरमाइनि था इस्मी फिस समाए अहमदुन व फिल अर्द मुहम्मदुन। आसमान वारा मूंखे अहमद चवंदा आहिनि, ज़मीन वारा मूंखे मुहम्मद चवंदा आहिनि। हिन ज़मीन वारा नालो मुंहिंजो मुहम्मद रखंदा आहिनि, ऐं जेके आसमान वारा आहिनि उहे मुंहिंजो नालो अहमद रखंदा आहिनि। महबूब करीम जे अचण खां अॻे 600 साल अॻे अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम उहो क़ौम खे चए पियो त मुंहिंजो जौन महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अचेव थो पियो। पर मुंहिंजा सोहणा, इहा त 600 साल जी ॻाल्हि आहे। अल्लाह साईं का शइ पैदा कान कई ही, रूह पैदा थिया हा। रूहल खे ख़ुदा ताला गॾु थो करे। وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّنْ كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ قَالَ أَأَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَلِكُمْ إِصْرِي قَالُوا أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُمْ من الشاهدين। अल्लाह ताला रूह नबियनि जा गॾिया
आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अञा वजूद नबियनि जो कोन्हे को, हुननि जा ख़ाली रूह गॾु थिया। अल्लाह ताला रूहनि खे इरशाद फरमाए थो, लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह, ओ नबियनि जा रूहो, मां तव्हांखे किताब बि ॾियण वारो आहियां, हिकमत बि ॾियण वारो आहियां, नबूअत बि ॾियण वारो आहियां, अव्हांखे क़ौम जे तरफ़ नबी बणाए मोकिलण वारो आहियां। पर यादि रखिजो, सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम, ऐं नबियो जेकॾहिं तव्हांजे ज़माने में वॾे शान वारो रसूल अची वञे, महबूब जेको तव्हांजी तस्दीक अची कंदो, नबियनि जो इमाम हूंदो, सरदार हूंदो, लतो मिनुन बिही वलतनसुरुन्नह, अवां पंहिंजूं नबूअतूं, रिसालतूं, कानून, शरीयतूं छॾे पंहिंजूं रईसियूं, नवाबियूं, पंहिंजूं हुकूमतूं फिटियूं करे सभु मुहम्मद अमीर जे कढ लॻी पइजो। लतो मिनुन बिही वलतनसुरुन्नह, मुंहिंजो हुकुम आहे तव्हांखे, अवां भली नबी हुजो, भली रसूल हुजो, भली साहिब शरीयत हुजो, भली साहिब कानून हुजो, भली तव्हां उम्मतनि जा वाली हुजो, अवां भली नबूअत जो ताज पायो वेठा हुजो, दौर तव्हांजो हुजे, हुकूमत तव्हांजी हुजे, पर जंहिंमहिल आमना जो लाल अचे त पाण खे माज़ूल सम्झजो, महबूब खे नबी भाइजो, पाण खे मुस्तफ़ा जो उम्मती भाइजो। लतो मिनुन बिही, ज़रूर ज़रूर उन मुस्तफ़ा ते ईमान आणिजो। वलतनसुरुन्नह, रुगो ईमान न आणिजो, हुन जा मददगार बणिजी पइजो। छा बणिजी पइजो? कंहिंखे तो अल्लाह ताला चवे, कावड़िया हो छा ॻाल्हाईंदा हलो, टाइम थोरो आहे, जल्दी ख़तम थींदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु मन वालू जी ज़ात फरमाए थो, नबियनि खे त मुंहिंजे नबीअ जी मदद कजो। छा कजो? ॾाढे 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 जो छा कजो? पाण कोन थो करेसि, अल्लाह साईं पाण छो नथो करेसि? नबियनि खे पियो चए त मुंहिंजे नबीअ जी मदद कजो, अलाह पाण गैरुल्लाह हेॾे ॾस पियो ॾे। अदा नबियनि खे पियो अलाह चए त मुंहिंजे नबी जी मदद कजो। नबी गैरुल्लाह आहिनि, अलाह त न आहिनि न, पोइ अलाह साईं छा पियो ॾस ॾे त मुंहिंजा नबी हो, मुंहिंजे नबी जी मदद कजो। पाण छो न पियो करे? अल्लाह ताला चए पियो त तव्हांखे सम्झाइणो आहे, ऐं नबियो तव्हां बि सम्झो, क़यामत ताईं माण्हुनि खे सम्झायो त नबीउल्लाह जी मदद ख़ुदि अल्लाह जी मदद आहे। नबीउल्लाह जी मदद कंहिंजी आहे? यदुल्लाह, नबीउल्लाह जे हथ खे यदुल्लाह चयो वियो आहे। नबीअ जी बैयत खे ख़ुदा पंहिंजी बैयत सॼो आहे, नबीअ जे रज़ामंदे खे ख़ुदा पंहिंजो रज़ामंदो सॼो आहे, नबीअ जी ग़ुलामीअ खे ख़ुदा पंहिंजी ग़ुलामी सॼो आहे, नबीअ जी मदद खे ख़ुदा पंहिंजी मदद सॼो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त मां मदद को ज़ाहिरी लही कंहिंखे कोडर कोन हणाईंदो आहियां, कंहिंखे तगारी कोन खणाईंदो आहियां, कंहिंखे भित कोन ठाराए ॾींदो आहियां। अल्लाह ताला फरमाए थो हक़ीक़ी मदद मुंहिंजी हूंदी आहे, पर उन मदद जा आसार, ज़रिया, नमूना, तरीक़ा मां ठाहिया आहिनि। जे अल्लाह जे नबीअ जी मदद आहे त बि अल्लाह जी मदद आहे, जे नबीअ जे वलीअ जी मदद आहे त बि अल्लाह जी मदद आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए वलतनसुरुन्नह, अवां मुंहिंजे महबूब नबीअ जी मदद कजो। याने मुंहिंजो नबी जेकॾहिं तव्हां नबियनि खे कंहिंखे चवे न, ओ नबी हे तो ते ड्यूटी आहे, हे वञ वञी कमु करे आ, त नबी ईअं न चवंदो मां को घटि आहियां छा, मां बि नबी आहियां, मूंखे छो थो चवीं मां तुंहिंजो कमु न कंदुसि। न न, अल्लाह ताला फरमाए थो तूं बराबरि नबी आहे, बराबरि तूं रसूल आहे, बराबरि तूं साहिब शरीयत आहे, पर जॾहिं महबूब नबी अचे, तव्हां नबियनि जो सरदार नबी अचे, सॼे जहान जो नबी अचे, ऐं नबी मुंहिंजो नबी तोखे हुकुम करे त तूं पंहिंजे पाण खे महबूब करीम जो ताबेदार सम्झजां, तूं पंहिंजे पाण खे नबी पाक अलैहिस्सलाम जो ताबियो सम्झजां। मुस्तक़िल तो वारो दौर ख़तम थियो, हाणे दौर हलंदो त मुस्तफ़ा जे ज़ात जो हलंदो। मौलाना शेख सादी ॾाढी भली ॻाल्हि कई आहे। हुज़ूर खां अॻु में कंहिंजी शरीयत ही चओ ईसा अलैहिस्सलाम जी, महबूब जे आमद खां अॻु में कंहिंजी शरीयत पे हली, कहिड़ो किताब हो? इंजील। कहिड़ो किताब हो? उन इंजील जो दौर पे हलियो,
पर मौलाना शेख सादी फरमाए थो यतीमे के ना करद कुरान दुरुस्त कुतुब खाना ए चंद मिल्लत बशुस्त चेतो तौरे तो सजो लथल हो, अंजील सजो लथल हो, ज़बूर सजो लथल हो, ये मुकम्मिल किताब हा। पर जमल मुस्तफ़ा जे कुरान जी हिकड़ी आयत लखी इक़रा बिस्मि रब्बिकल लज़ी ख़लक़। अल्लाह पाक महबूब जे मथा हिकड़ी आयत नाज़िल फरमाई। उन हिकड़ी आयत जे नाज़िल थियण सां अल्लाह पाक अॻियां सभई किताब ख़त्म करे छॾिया, मनसूख़ फरमाए छॾिया। कुरान जूं आयतूं घणियूं 6666 घणियूं अदा चओ चओ घणा हज़ार। वरी कॾहिं ॿिए जुमे ते पुछंदोसांव घणियूं मता सबक़ विसारियो। 6600 कुरान जूं सूरतूं घणियूं 114 100 घणियूं सूरतूं बाबा 114 ऐं कुरान शरीफ़ जा सीपारा घणा 30 यादि कजो पुछंदोसांव 30 सीपारा 114 सूरतूं 6666 आयतूं। पर वाह आमना जा लाल तुंहिंजी हिकड़ी आयत कुरान जी आई अॻियां किताब सभु ख़त्म थी विया। ईअं अल्लाह साईं कोन चयो त सॼो कुरान अचे त पोइ भला कानून ॿिया मनसूख़ कबा। न हबीब जे हूंदे ॿिए जो कानून न हलंदो, हलंदो त मुहम्मद मुस्तफ़ा जो हलंदो। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। रुगो ईसा अलैहिस्सलाम न, इहो जेको न अल्लाह वाइदो वरितो हो नबियनि खां, वाइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, इन वाइदे तहत हर नबी अल्लाह जे वहदानियत जो भी ऐलान कंदो हो। उन सां गॾो गॾु पंहिंजे उम्मत खे मुंहिंजे रसूलुल्लाह जो तारफ़ भी कराईंदो हो। छो त अल्लाह चयो हो न त लतो मिनु नबी व लतनसुरुन, मुंहिंजे महबूब ते ईमान आणिजो, मुंहिंजे महबूब जी मदद कजो। हाणे इन्ही हुकुम जे तहत नबी पायबंद हा। अल्लाह जा नबी जाथे न ख़ुदा जी वहदानियत बयान कंदा हा। अला हिक्का ला शरीका, उन जो मट कोन्हे ज़ात में सिफ़ात में, उनखे सजदो कबो, उनखे पूॼबो, उन जे आॾो झुकबो। उहो हक़ीक़ी मददगार आहे, उहो हक़ीक़ी असांजो फरियाद रस आहे, उहो हक़ीक़ी असांजो मुश्किल कुश आहे। नबी हिकिड़े पासे इहा ॻाल्हि कंदा हा ऐं ॿिए पासे चवंदा हा त हिन शकिल सूरत सिफ़त वारो मुहम्मद बि ईंदो। चओ सुभान अल्लाह। हर नबी जॾहिं बि मुजादा मिंबर ते बीहंदो हो त अल्लाह जे सिफ़त सां गॾु रसूलुल्लाह जी सिफ़त बि कंदो हो। ईअं खणी सम्झो, ईअं खणी सम्झो, ईअं खणी सम्झो त 1.25 लख नबीअ खे अल्लाह मुस्तफ़ा जो नात ख़ान बनाए मोकिलियो। वरी मुंहिंजे हबीब जी नात ख़ानी कयो। छा कयो? मुंहिंजे हबीब जूं सिफ़तूं ॿुधायो, शान ॿुधायो, निशान ॿुधायो, पार पता ॿुधायो त हेड़े सूरत वारो, अखियूं हेड़ियूं हूंदुसि, ज़ुल्फ़ हेड़ा हूंदसि, शकिल हेड़ी हूंदी, अबे जो नालो ही हूंदो, अम्मा जो नालो ही हूंदो, फलाणे नस्ल असलम जा हूंदो। याने गोया अल्लाह पाक जा नबी जॾहिं बि अल्लाह जी तारीफ़ कंदा हा त उन सां गॾु मुहम्मद मुस्तफ़ा जी बि तारीफ़ कंदा हा। मालूम थियो त नाते नबी बयान करणु नबियनि जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे? ॾाढे जो कंहिंजी सुन्नत आहे? नबियनि जी सुन्नत आहे। मूसा जहिड़ो नबी, रब थो चवेसि मूसा कानून हिकिड़ो ॼाणे थो। मौलाना कहिड़ो? निमाज़ जेको तुंहिंजे उम्मत में न पढ़ई तंहिंखे पूर जा न। छा कयांसि? ढेर ते उछलाइसि त कुता खाइनिसि। कफन बि न विझांसि, उघाड़ो पियो हुजे, बेनिमाज़ी आहे। इहो निमाज़ नथो पढ़े, कफन दफन जनाज़े जो लाइक़ ई न आहे। मूसा चयोसि बाना बि तुंहिंजा, कानून बि तुंहिंजो, नबी बि तुंहिंजो, हाज़िर अची ख़ल्क़ खे भउ थियो, को बि निमाज़ कज़ा न पियो करे। जागो था हलाए न? शुक्र कर बची वियो आहे, न त राज ढेर ते पिया हुजनि हा। अल्लाह साईं असां सां करम कयो जो असांजे लाइ इहा सख़्ती कान्हे। चए थो क़यामत में हिसाब वठंदोसान, पर दुनिया में ख्वार कोन कंदोसान।
मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत मां हिकिड़ो ॿिकिड़ो कहिड़ा माण्हू हा, हिकिड़ो को बेनमाज़ी हो मरी वियो, साईं बेनमाज़ी फलाणो मरी वियो, छॾियोसि ढेर ते। मोतबर जो पुटु नमाज़ न पढ़ंदो, छॾियोसि ढेर ते, कुता कांग खाइनिसि। अलाह जे नबी जे हुकुम सां ढेर ते छॾे आया। बस कलाक बि कोन गुज़रियो, रब्बुल आलमीन जो वही आयो, ऐं मूसा इहो मुंहिंजो यार आ, इन जो जनाज़ो खणी सींगार, कफन ॾे, दफन कराए, गुस्ल कराए, नमाज़ूं पढ़ाए, ऐलान वञी कर त हिन जे जनाज़े में जेको आयो थो बि जन्नती आ। मूसा अलैहिस्सलाम हैरत में पइजी वियो, होॾो कानून हेॾो वरी हीअ थी लठ वहे, हेॾो हुकुमात बेनमाज़ी आ, ढेर ते छिलायो, हेॾो हुकुमात न इहो मुंहिंजो यार आ, जनाज़ो बि पढ़ाईंसि, कफन बि ॼाराईंसि, ऐलान बि कर, अहिड़ो त अलाह खे वणे थो जो हिन जो जनाज़ो त बख़्शल आ, पर हिन जे जनाज़े में जेको अचे सो बि बख़्शल आ। मूसा अलैहिस्सलाम जल्दी जल्दी खणाए आयोसीं, अलाह जो यार थी पियो, गुस्ल ॼाराए, कफन पाराए, खट ते सुम्हारे, नबी लठ खणी पाण घर घर पढ़ो ॾींदो अचे। अचो 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 अल्लाह जे दोस्त जो जनाज़ो पढ़ो, जेको जनाज़े में ईंदो मां मूसा नबी थो चवां सो जन्नती आ। अची ख़ल्क़ गॾु थी, हज़ारे माण्हू जनाज़े में शरीक थिया, इज़्ज़त आबरू सां दफ़न करे मोटी आया। मूसा अलैहिस्सलाम खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे, दोस्त छा में हो, यार छा में हो, नमाज़ त कोन पढ़ंदो हो, ज़ाहिरी अमल हिन जा हा, दोस्ती छा में थी पुछां त रब खां, या अल्लाह ॿुधाए, मुंहिंजे दिल जो शक दूर फरमाए। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो, मूसा लम्मा यंशुर तौरात वरआ इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ब्बलहु ववदअहु अला ऐनैहि फग़फ़रतु करामतन लिस्मिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन जी आदत हूंदी ही मूसा रोज़ानो तौरेत खोले दौर कंदो हो, पोइ दौर करण जे टाइम ते हलंदे हलंदे जमल तौरेत में मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो ॾिसंदो हो त मुंहिंजे महबूब जे नाले खे चुमियूं ॾींदो हो, अखियुनि ते रखंदो हो, ऐं प्यारा मूसा जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जो नालो चुमे तंहिंखे अज़ाब कंदे मूंखे हया ईंदो आहे। बसि हिन जो इहो कमु हो जेको मूंसां यारी वारो हो, माना हिन जा ॿिया सभई ऐब ख़ुदा ढके छॾिया, हिन जूं ग़लतियूं सलतियूं ख़ुदा सभु माफ़ कयूं, छाजे करे, मुस्तफ़ा जे ताज़ीम जे करे। चओ अदा छाजे करे, ॾाढे जो छाजे करे, नबी साईं जे ताज़ीम जे करे, जो नबी पाक जे नाले जी ताज़ीम कई, महबूब जो नालो चुमियाई। अल्लाह तबारक व तआला फरमायो, जेको मुंहिंजे महबूब जो नालो चुमे थो पक मोहबत अथसि, ऐं जेके रसूलुल्लाह जी मोहबत हुजे वरी ढोर देर ते पियो हुजे, माण्हू कोन खिलंदा त वाह जो अलाह जे यार सां यारी रखियईं। रब थो चए, मां ॿिया ऐब बि मुंहिंजा कया हई, ॾोह बि मुंहिंजा कया हई, नाराज़ बि मूंखे कयो हई न, मां राज़ी थी वियो सांस इन्ही जे करे जो आमना जे लाल जो अदब थो करे पियो। ओ मुला, ये तुवारियूं ॾाढ़ियूं, तुवारियूं निमाज़ूं, तुवारा उस्तरा, तुवारा बिस्तरा, तुवारा नफ़िल, तुवारा निरड़ घसाइण, महबूब जे बेअदबीअ जे करे सभु लुड़ी वेंदई, कई कम जा कोन थी। अदब कर त मुहम्मद मुस्तफ़ा जो अदब कर, जे नबी करीम जो अदब कंदे त इंशा अल्लाह ताला बेड़ा ई पार थी वेंदा। नबी साईं जो अदब न कंदे त ॾाढो ॾुखियो थींदे, बुछड़ो थींदे। मुस्तफ़ा जो अदब कर, पोइ निमाज़ूं बि कम जूं, रोज़ा बि कम जा, ख़ैरातूं बि कम जूं, हज बि कम जा, ज़कातूं बि कम जूं। अव्वल ताज़ीम मुस्तफ़ा, बाद में ॿियूं ॻाल्हियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे नबी जी ताज़ीम नसीब फरमाए। अल्लाह ताला फरमाए, लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, इहो अथव थोरो जो मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांखे अता फरमायो अथव। घड़ी थी चवे त हाणे बस कर, अॻे जुमे ते ऐलान कयो, टाइम थी वियो। अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार करे, महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए। हबीबन करीमन जो ज़िक्र इंशा अल्लाह ताला हमेशा हलंदो रहंदो। ख़ुदा पाण खे ॿुधण जी, ॿुधाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। हाणे जन सुन्नत न पढ़ी आहे, सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।
अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्ना अल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिहि व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अल्लाह ताला इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन, बेशक अल्लाह सईं ईमान वारन ते एहसान फरमायो। इज़ बासा फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, ओ मोमिनन ते अल्लाह ताला ही एहसान कयो आ जो उन्हनि में तमाम बरगुज़ीदो वॾे शान वारो रसूल रवानो फरमाई। यतलू अलैहिम आयातिही, ओह प्यारो रसूल उन मोमिनन जे मथां अल्लाह जूं आयतूं तिलावत फरमाईंदो। वयुज़क्कीहिम, उन्हनि खे पाक कंदो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, उनखे किताब ऐं हिकमत सेखारींदो। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन, उन हबीब जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही में हुया, पर अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे मोकिले जहान खे गुमराहीअ खां बचाए वरितो।
रब्बुल आलमीन जल जलालु व मन वालू फरमायो त इहो मां अल्लाह ताला जे ज़ात जो ईमान वारनि ते थोरो आहे। मुंहिंजा दोस्तो, थोरे खे ॻाइबो आहे, लाहिबो नाहे। छाजे करे त थोरो लही बि न सघंदो आहे। केतिरो बि तव्हां थोरे लाहिण जी कोशिश कयो, पर उहो थोरो थोरो आहे, लही न सघंदो। बाक़ी अखलाकी फर्ज़ आहे त उन थोरे खे ॻाइजे ज़रूर, ज़िक्र कजे, उन जो शुक्रियो बजा आणिजे, थोराइतो थी उन जो रहिजे त तो बराबरि थोरो कयो आहे। अल्लाह ताला असांजे मथां, तव्हांजे मथां, सॼे जहान जे मथां लातादाद नेमतूं कयूं, पर अव्हां खे यादि रखणु खपे त ही जहान, हर शइ अल्लाह पाक पंहिंजे महबूब जे सदके पैदा फरमाई आहे। अगर महबूब अचे न हा, हिन दुनिया ते तशरीफ़ वठी न पैदा थिए हा, त जहान में का शइ न हुजे हा। ही जहान सदके रसूलुल्लाह जे आ। पोइ जेके बि नेमतूं मिलियूं, ईदूं मिलियूं, ख़ुशियूं मिलियूं, इनाम मिलिया असां ई तव्हां खे, पर पूरे जहान खे, हत्ता कि मुस्लमान त ठहियो पर गैर मुस्लिमन खे, काफ़रन ऐं यहूदन खे अल्लाह तबारक व तआला जल जलालु अमन वालो जे महबूब जे सदके सभु कुझु मिलियो आहे। अल्लाह ताला हिन भलारे महीने में असांजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम खे दुनिया ते मोकिलियो, पर इहा तव्हां खे यादि रखणु खपे त अबे अम्मा जे पेट में, अम्मा जे पेट में अचण खां अॻु में ई, अबे साईं जे पुठीअ में हुजण खां अॻु में ई अल्लाह ताला जल जलालु अमन वालो पंहिंजे महबूब करीम जो नूर पैदा फरमाए छॾियो। इन बारे में ख़ुदि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। दुरूद पढ़ो त मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कंदो वञा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व सल्लम। वरी ॿियो दफ़ो मोहब्बत सां दुरूद शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नबी पाक जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत जाबिर। मशहूर जाबिर जो किस्सो तव्हां ॿुधो आहे, जंहिं रसूलुल्लाह जी दावत कई हुई, नबी पाक जे लाइ ताम तयारु कयो हुयईं ऐं हुन जा 2 पुट शहीद थिया। महबूब खे दावत 5-10 माण्हुनि जी, ताम थोरो, अल्लाह जे हबीब 1500 माण्हुनि खे मानी खाराए ड्राउ कराए छॾियो। ऐं हुन जेको छेलो कुठो हो, अल्लाह जे हबीब बि वापरायो, असहाबन बि वापरायो, उन जूं हॾियूं गॾु कंदा विया। पिछाड़ी में रहमतल लिल आलमीन हथ धोई उन जे मथां छंडा हया त हो वरी साॻो जहिड़ो थी पियो। उन्ही हज़रत जाबिर खां रिवायत आहे, नबी करीम अलैहिस्सलाम खे अर्ज़ थो करे, अख़बिरनी या रसूल अल्लाह अन अव्वल शैइन ख़लक़हु अल्लाह तआला क़ब्ल अल अशिया। ओ अल्लाह जा हबीब, महिरबानी करे तव्हां मूंखे ॿुधायो त अल्लाह ताला जल जलालु अमन वालो सभिनी जहाननि जो ख़ालिक़ आहे, सभिनी शयुनि जो ख़ालिक़ आहे, हर शइ जो पैदा कंदड़ आहे। पर ज़रूर ईअं त हूंदो अल्लाह पाक का त शइ अॻ में जोड़ी हूंदी, का त अव्वल पैदा कई हूंदई, किथां त शुरूआत कई हूंदई। हाणे महिरबानी करे तव्हां मूंखे ॿुधायो त या रसूल अल्लाह सभिनी शयुनि मां अव्वल अव्वल ख़ुदा ताला छा बनायो? अशिया जमा शइ जो, शयूं, अर्श बि शइ आहे, कुर्सी बि शइ आहे, लोह महफूज़ बि शइ आहे, ज़मीन आसमान बि शइ आहिनि, जबल पहाड़ दरख़्त इहे बि शइ आहिनि, जिब्रील मीकाईल मलाइक इहे बि शइ में शुमार आहिनि।
इन सभिनी खे शइ चइबो। इहे छाजे करे त अलाह पाक जे मशीयत सां पैदा कयल आहिनि। हाणे इहे सभई शयूं आहिनि जंहिंमें जिब्रील बि अची वियो, मीकाइल बि अची वियो, इसराफील बि अची वियो, इज़राइल बि अची वियो, जन्नत बि आई, दोज़ख बि आयो, मलाइक बि आया, पर ख़ुदा जो अर्श बि, ख़ुदा जी कुर्सी बि, हर शइ सभु इन में अची वई। साहबी थो चवे या रसूल अल्लाह मूंखे ॿुधाए त इन सभिनी शयुनि खां अव्वल ख़ुदा छा ठाहियो? इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था, या जाबिर इन्नल्लाह ताला खलकल अशिया खलक या जाबिर इन्नल्लाह ताला खलक मिन क़ब्ल अशिया नूर नबीक मिन नूरिही। ऐ प्यारा जाबिर, अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात हिन सभिनी शयुनि मां सभ खां अव्वल तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर मझां पैदा फरमायो। खलक क़ब्ल अशिया नूर नबीक मिन नूरिही। सभिनी शयुनि खां अव्वल अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात तुंहिंजे प्यारे नबी करीम जे नूर खे पंहिंजे नूर मझां पैदा फरमायो। तव्हांजो छा ख़्याल आहे? अल्लाह जो नूर मखलूक नाहे? चओ अल्लाह जो नूर, ॾाढे चओ अल्लाह जो नूर, छो त अल्लाह जो ज़ाती नूर आहे। अल्लाह ख़ालिक आहे, ख़ालिक जूं सिफ़तूं सभु नूरी आहिनि, ख़ालिक जूं सिफ़तूं सभु क़दीम आहिनि। ख़ालिक पाण बि क़दीम आहे त ख़ालिक जूं सिफ़तूं बि क़दीम आहिनि, अल्लाह जो नूर बि क़दीम आहे। अल्लाह ताला पाण फरमाए थो, मुंहिंजा प्यारा हबीब, मां रब करीम जी ज़ात बाबरकात तुंहिंजे पाक नूर खे पंहिंजे पाक नूर मझां पैदा फरमायो। हाणे हेॾे निहारियो, आम तरह सां इन ॻाल्हि ते असांजा मुखालिफ़ एतिराज़ था कनि। पहिरीं बुनियादी ॻाल्हि त इहा आहे, एतिराज़ तॾहिं थिए जॾहिं कंहिं मुल्ला जी, मौलवीअ जी, कंहिं मुफ़्तीअ जी, कंहिं काज़ीअ जी, कंहिं हाजीअ जी ॻाल्हि हुजे। अदा हाजी साहब ग़लति थो चवे, मौलवी साहब ग़लति थो चवे, मुफ़्ती साहब ग़लति थो चवे, एतिराज़ ठहे थो मौलवी जी ॻाल्हि हुजे। पर जॾहिं त फरमान मुंहिंजे प्यारे रसूलुल्लाह जो आहे, कंहिंजो फरमान आहे? हाणे उन जे मथां एतिराज़, गोया रसूलुल्लाह ते एतिराज़ आहे। अवां पंहिंजे अक़ीदे ईमान खां पुछो त मुस्लमान पंहिंजे नबीअ जे ॻाल्हि ते एतिराज़ कंदो? जेकॾहिं एतिराज़ कनि था त इहो हदीस ते एतिराज़ न आहे, मौलवीअ ते एतिराज़ न आहे, ख़ुदि रसूलुल्लाह ते एतिराज़ आहे। जॾहिं इहा ॻाल्हि साबित आहे, जॾहिं इहा ॻाल्हि हदीसुनि में लिखियल आहे, जॾहिं इमामुल अंबिया फरमायो आहे त अल्लाह पाक जल जलालु मन वालू सभिनि शयुनि खां अव्वल, ऐं प्यारा जाबिर तुंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर मझां पैदा कयो। हाणे एतिराज़ त न करणु खपे, छो त एतिराज़ कयईं माना रसूलुल्लाह ते एतिराज़ कयईं, ऐं जंहिं रसूलुल्लाह ते एतिराज़ कयो सो मुस्लमान नथो थी सघे। हाणे एतिराज़ कहिड़ो कंदा आहिनि उहो मां तव्हांखे ॿुधायां, पोइ वरी तव्हांखे जवाब बि ॿुधायां त तव्हांजो ईमान ताज़ो थी वञे। दुरूद मुंहिंजे प्यारे नबी ते।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। इतराज कहिड़ो आहे? हीअ अदा रुपए में पैसा घणा? चओ कावड़िया हो जा। रुपए में पैसा घणा? 100। जे 99 आहिनि त रुपयो नाहे। भला जे 100 ऐं 1 पैसो आहे तब रुपयो नाहे। पोइ चइबो 1 रुपयो 1 पैसो। 100 पैसा पूरा हूंदा तॾहिं 100 थींदो ऐं रुपयो थींदो। जे 100 खां घटिया तब रुपयो नाहे। जे 100 खां वधिया तब रुपयो नाहे। 100 पैसा हूंदा उनखे रुपयो चइबो। हाणे मुला था चवनि त अल्लाह ताला पंहिंजे नबीअ जो नूर पंहिंजे नूर मां जो पैदा कयो त सम्झो त रुपए मां पैसो खुटी पियो। पैसो जो खुटो अल्लाह जो नूर हो रुपए जो रुपयो। उन रुपए जे नूर मां वरी नबीअ जो नूर निकितो। नबीअ जो नूर निकितो त नबी अल्लाह जे नूर मझां टुकड़ो थी निकितो। टुकड़ो हीअ काठी आहे। हिन काठीअ खे थोरो हितां वढिबो त खुटी पवंदी। हाणे जेकॾहिं चइबो त नबीअ जो नूर अल्लाह जे नूर मां पैदा थियो त अल्लाह खुटी पवंदो। तंहिंजे करे इहा ॻाल्हि ग़लति आहे। ग़लति आहे। नबी अल्लाह जे नूर मां न ठहियो आहे। ग़लति था चओ। अल्लाह जे नूर मां कीअं ठहंदो? अल्लाह जे नूर मां ठहियो त माना रुपयो खुटी पियो। अल्लाह खुटी पियो। अल्लाह खुटल नाहे। अल्लाह पूरो आहे। चओ अल्लाह। हाणे मुला तो अल्लाह खे खुटाए। इहो हिन जो दलील आहे त नबी खे अल्लाह जे नूर मां न ठाहियो। जे नबीअ खे अल्लाह जे नूर मां ठाहींदो त अल्लाह जे नूर मां टुकड़ो निकितो। अल्लाह खुटी पियो। ओ मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हिन जो ख़ुदा पाक अकुल खसे छॾियो आहे। दिमाग़ ख़ुदा हिननि जो खसियो आहे। जंहिंखे रसूलुल्लाह जी मोहबत न हूंदी आहे तंहिंजो ख़ुदा अकुल बि खसे छॾींदो आहे। पर जंहिंजे सीने खे अल्लाह ताला रसूलुल्लाह जे अदब सां ऐं मोहबत सां भरपूर कंदो आहे, रब करीम जी ज़ात उन जो अकुल अर्श खां बि वॾो करे छॾींदो आहे। हाणे मां तोखे जवाब ॾियां। मेणबत्ती ॾिसी थो। मेणबत्ती छा मां ठहंदी आहे? मेण मां ऐं धागे मां। छा मां ठहंदी आहे? मेण मझां ऐं धागे मझां हथ सां उनखे ॿारबो आहे। मेण जी मुहताज आहे, धागे जी मुहताज आहे, माचीस जी मुहताज आहे। पर जंहिंमहिल मेणबत्ती ॿारे रखबी आहे ऐं ॿरण शुरू करे ॾींदी आहे, तूं वरी ॿी बत्ती खणी उन मेणबत्तीअ मां ॿार रख। वरी टीं बत्ती खणी उन मां ॿार रख। वरी चौथी बत्ती खणी वरी ॿारे रख। पंजी बत्ती खणी ॿारे रख। 1000 बत्तियूं उन मां ॿार। ख़ुदा जो कसम आहे पहिरीं बत्तीअ जो नूर खुटंदो ई कोन को। खुटंदो? 1000 बत्तियूं जो निकितियूं उन मझां। इन्हीअ जे करे मुंहिंजा दात हो नूर आहे। नूर खुटंदो ई नाहे। ओ मुला तुंहिंजो अकुल ख़ुदा छो ख़राब कयो आहे? मेणबत्तीअ जो नूर जेको धागे जो मुहताज आहे, जेको मेण जो मुहताज आहे, उन मां सवे बत्तियूं ॿार त उन जे नूर में फ़र्क़ु नथो अचे। अल्लाह ताला चवंदो आहे अल्लाह नूर समावात वल अर्द। मां रब करीम उहो नूर आहियां जो पाण त नूर आहे पर आसमाननि खे बि रोशन कंदो आहियां त ज़मीननि खे बि रोशन फरमाईंदो आहियां। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, या गौसे आज़म दस्तगीर। दोस्तो, खुटंदी उहा शइ आहे। सम्झो खुटंदी कहिड़ी शइ आहे? जंहिंजी हद हुजे। हेॾे निहारियो, हितां शुरू थी हिते
चओ चओ ॻाल्हायो हितां शुरू थी हिते हाणे इन मां का शइ कटबी त खुटंदी छो त ही आहे महदूद जेका न महदूद आहे हितां शुरूआत आहे हिते इख्तिताम आहे इन मां का शइ कढबी त खुटंदी पर जेका शइ ला महदूद आहे उन मां छा बि खणी कढ ख़ुदा जो कसम आहे ला महदूद शइ खे सॼो ॾींहुं पियो खुटाए पर न खुटंदी मां मुल्ला खे चवां थो तूं अलाह जे नूर जी हद ठाहे अलाह जे नूर जी हद कान्हे अलाह ताला सॼे जान खे नूर ॾे थो जे मुस्तफ़ा जो नूर पैदा कई त छा थी पियो अलाह जो नूर खुटण वारो न आहे चओ अलाह जो नूर हेॾे निहारियो हाणे त पाण वारे दरिया में पाणी कोन्हे धूड़ थी उॾामेसि पर जॾहिं न दरिया पंहिंजी मौज में ईंदो आहे मस्ती में ईंदो आहे हा दा पोइ मौज मस्ती में वहंदो आहे ओ ॿेला ॿोड़ींदो आहे किनारनि खां पाणी टपंदो आहे पोइ उन मझो वॾा नारो बि वहे थो मीरवाह बि वहे थो अब्बुल वाह बि वहे थो सखर बेराज बि वहे थो दादू कैनाल बि वहे थो खीरथर बि वहे थो कई वाह वहनि था पिया उहो दरियाह मुजादा केतिरा वाह वहनि था पर दरियाह नथो खुटे ॻाल्हायो वाह खुटंदो आहे जॾहिं मौज में हले मस्ती में हले परे पासे भी वाह पिया वहन ओरे पासे भी वाह पिया वहन पर दरिया जॾहिं पंहिंजे मौज मस्ती में हूंदो आहे त उन दरिया मां भली कई शाखूं वाह वाटर निकिरनि हे तुंहिंजो चाचो जमड़ाहू आहे इन जमड़ाहू में जॾहिं भरिजी हलंदो आहे कई हिन मां वाटर कढो पर जमड़ाहू खे फ़र्क़ु न ईंदो आहे अरे जॾहिं मस्तीअ में पाणी अचे उन मां कई वाह निकिरनि त फ़र्क़ु न पवे अल्लाह जी त हद ई कान्हे का रब थो चए मां सदाई दाइम क़ाइम रब्बुल आलमीन आहियां उन अल्लाह पाक जे पंहिंजे मुहम्मद मिठे जे नूर खे पैदा कयो त अल्लाह जो नूर कोन खुटंदो छो त असांजो अल्लाह हितां खां वठी करे हेसी ताईं कोन्हे चओ असांजे अल्लाह जी हद आहे ई कान का चओ असांजे अल्लाह जी पोइ जंहिंजी हद नाहे उन जी ज़ात जेकॾहिं पंहिंजे नूर मझां पंहिंजे हबीब जो नूर पैदा फरमाए त अल्लाह तबारक व तआला जे नूर खे खोटी कान थींदी हिकिड़ी ॻाल्हि आहे ॿियो हिकिड़ो इतराज़ आहे उहो बि तव्हांखे ॿुधायां दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां ॿियो दफ़ो सलात अबाही छा आहे ॾाढे ॻाल्हायो हिन मझां थोरो टुकड़ो कटियां ठीकु आहे त हिन टुकड़े जो नालो बि कपिड़ो थोरड़े जो ऐं हिन घणे जो नालो बि ठीकु आहे वाह बि थो चए अलाह जो नूर जो नबीअ जे नूर मां ठहियो त पोइ जेको अलाह उहो बि अलाह जेको टुकड़ो निकितो उहो बि अलाह छो त कपिड़े मझां निकितो न बाबा जॾहिं अलाह जे नूर मझां निकितो त पोइ जेको अलाह हुआ उहो बि अलाह हुआ ऐं जेको टुकड़ो निकितो उहो बि अलाह हुआ हालांकि मुहम्मद करीम अलाह जो बंदो आहे चो अलाह जो ॾाढे जो अलाह जो मुला मुंझी पियो अलाह जो टुकड़ो थी पियो अलाह जहिड़ो थी पियो सदको वञाए मुला तो वारे ॾाढी मुबारक अथऊं अरे ख़ुदा तुंहिंजो कीअं कुल ख़राब कयो आहे हेॾे निहार चए थो त जेका शइ जंहिं मां निकिरंदी उहा उन जो हिसो हूंदी ऐं उनखे बि अलाह चइबो हाणे सभिनी खां मां पुछां थो ऐं इंसानो तव्हां सभिनी खे अलाह छा मां पैदा कयो आहे चओ मिटीअ मां ॾाढे चओ छा मां पैदा कयो आहे ॾाढे चओ छा मां पैदा कयो आहे तव्हां मिटी मझां पैदा थिया आहियो हाणे तव्हां माण्हू आहियो या मिटी आहियो माण्हू न आहियो मुला खे चओ तूं माण्हू जो फर ई न आहे मिटी मां पैदा थियो आहे न त जेकॾहिं तूं माण्हूअ जो फर ई कोन छाजे लाइ त तूं थो चवे त जेकॾहिं नबी करीम अलाह जे नूर मां निकितो त अलाह वॾो हिकिड़ो जो नंढड़ो अलाह थी पियो अलाह ताला जल जलालु अमन वालो फरमाए थो त न मुहम्मद करीम मुंहिंजे नूर जो टुकड़ो न आहे मुहम्मद करीम मुंहिंजे नूर जो फैज़ आहे चओ सुभान अल्लाह जॾहिं सुन्नी चवे त मुहम्मद करीम अल्लाह जे नूर जो टुकड़ो आहे
त पोइ शिरक आहे। पर असां अल्लाह जे नूर जो टुकड़ो कोन था चऊं, असां था चऊं त अल्लाह जे नूर मझां महबूब करीम अलैहिस्सलाम जे नूर खे फैज़ मिलियो आहे। सॼो जहान ॼाणंदो आहे नूरुल कमर मुस्तफादुम मिन नूर शम्स। मोजादा मुल्ला बि ॼाणनि था, साइंसदान बि ॼाणनि था, राति जो जेको चंड रोशन हूंदो आहे न, इहो पाण रोशन कोन हूंदो आहे, चंड जे मथां सिज जी रोशनी पवंदी आहे तॾहिं रोशन थींदो आहे। कंहिंजी रोशनी थींदी आहे? ॾाढो कंहिंजी? नूरुल कमर मुस्तफादुम मिन नूर शम्स। सिज जो ओलड़ो पवंदो आहे चंड जे मथां, पोइ चंड जे मथां जॾहिं ओलड़ो पवंदो आहे त चंड पाण ई रोशन थींदो आहे। पर जंहिंमहिल चंड खां सिज लिकी वेंदो आहे त पोइ चंड वीचारो कारो थी वेंदो आहे। अदा जेकॾहिं सिज जो चंड, सिज जो नूर चंड खे रोशन करे सघे थो त मुंहिंजे ख़ुदा जो नूर बि मुहम्मद करीम खे नूर बनाए सघे थो। सलात मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे ॾाढे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम तस्लीमा। ॻाल्हि पे कयमि हज़रत जाबिर जी। कंहिंजी ॻाल्हि अदा? छा चई साईं? अलाह साईं पहिरियां पहिरियां कहिड़ी शइ पैदा कई? पाण छा फरमायूं त तुंहिंजे नबीअ जे नूर खे पंहिंजे नूर जे फैज़ मझां पैदा फरमाई। हाणे जाबिर वरी ॿियो सुवाल थो करे, साईं मञुमि तव्हांजी ॻाल्हि सची आहे, अलाह ताला तव्हांजो नूर पंहिंजे नूर मां बराबरि पैदा कयो, पर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर उहो कंहिं ॾिहाड़े ते ठहियो हूंदो। उहो ॾींहुं कहिड़ो हो, महीनो कहिड़ो हो, तारीख़ कहिड़ी ही, टाइम कहिड़ो हो? फ़क़ीर टाइम घणो थियो आहे? मूंखे घड़ी लाहे ॾे, लाहे ॾे, मां घड़ी छॾे आयो आहियां, खीसे में हथ पर कान्हे। टाइम ते वधी न वञा तॾहिं थो घड़ी ॾिसां, अॻे त कान्हे न। सलात मुंहिंजे साईं ते सलात। तव्हांखे न को चए बाबा मुफ्ती अब्दुल रहीम तक़रीर कहिड़े ॾींहुं कई? चवंदो जुमे ते। टाइम कहिड़ो हो? चवंदो 1:15। सही आहे न? महीनो कहिड़ो हो? चए रबीउल अव्वल जो। तारीख़ कहिड़ी ही? चवंदो 15। अबा सम्झी औलाए न? टाइम बि आहे, वक़्तु बि आहे, ॾींहुं बि आहे, मुजादा तारीख़ बि आहे। त हुज़ूर साईं खां पुछे थो या रसूल अल्लाह ओ तारीख़ कहिड़ी ही, ॾिहाड़ो कहिड़ो हो, महीनो कहिड़ो हो, टाइम कहिड़ो हो? जॾहिं रब करीम तव्हांजे नूर खे पैदा कयो त टाइम ॿुधायो, तारीख़ ॿुधायो, ॾिहाड़ो ॿुधायो, महीनो ॿुधायो। वाह आमना जा लाल तो ता कुर्बान वञा। मुंहिंजो हबीब फरमाए थो जाबिर टाइम ठहंदो आहे सिज चंड सां, टाइम ठहंदो आहे ॾींहं राति सां, महीना ठहंदा आहिनि ॾींहं राति सां, सिज साल सां, साल ठहंदा आहिनि सिज चंड सां। तूं पुछी थो साल कहिड़ो हो, महीनो कहिड़ो हो, टाइम कहिड़ो हो? ॿुधी छॾिजां लम यकुन फी ज़ालिकल वक़्त लौहुन वला कलमुन वला शम्सुन वला कमर। जॾहिं अलाह पाक मुंहिंजे नूर खे पैदा पे फरमायो उन टाइम ते सिज बि कोन हो, चंड बि कोन हो, राति बि कान ही, ॾींहुं बि कोन हो, अर्श बि कोन हो, कुर्सी बि कान ही, ज़मीन बि कोन हो, आसमान बि कोन हा, का शइ कान ही। रब करीम जी ज़ात बाबरकात सब खां अव्वल मां मुहम्मद जो नूर पैदा फरमायो। सबसे आला व औला हमा, चो सबसे आला व औला हमारा नबी, सबसे आला व औला हमारा नबी, सबसे आला व औला हमारा नबी। दोनों आलम
आलम का दूल्हा हमारा नबी, दोनों आलम का दूल्हा हमारा। सबनी का अव्वल, सारी कायनात का अव्वल, अर्श का अव्वल, कुर्सी का अव्वल, लोह कलम का अव्वल, जिब्रील का अव्वल, मीकाईल का अव्वल, मुल्लातो का अव्वल, सजे जहान का अव्वल। चओ असांजो नबी सच्चो नबी, ॾाढे चओ असांजो नबी। उन सच्चे नबी फरमायो आहे, कंहिं चयो आहे सच्चे नबी फरमायो आहे त सभिनि खां अव्वल अल्लाह ताला मुंहिंजे नूर खे पैदा कयोसि। भला पोइ साईं पोइ ॿिए नंबर ते भला फजलहू अरबात अज्जा। ओ जाबिर, उन खां पोइ अल्लाह पाक मुंहिंजो नूर बनाए, मुंहिंजे नूर जा 4 हिसा कया। 4 घणा हिसा? मुंहिंजे नूर जा अल्लाह घणा हिसा कया? अल्लाह सही नूर ठाहियो, मुंहिंजो नूर बनायो, उन जा अल्लाह पाक 4 हिसा कया। घणा हिसा? 4 हिसा कया। पहिरें हिसे मूं अल्लाह पाक सिज चंड ठाहियो, ॿिए हिसे मूं अल्लाह ताला लोह महफूज़ बनायो, टे हिसे मूं अल्लाह ताला पंहिंजो अर्श बनायो, चौथे हिसे खे अल्लाह पाक जे ज़ात वरी 4 हिसा कयो। वरी ॿीहर पाण फरमाइनि था जॾहिं ॿीहर 4 हिसा थिया। पहिरें हिसे मां अल्लाह ज़मीन ठाही, ॿिए हिसे मां अल्लाह आसमान ठाहिया, टे हिसे मां अल्लाह ताला जबल ठाहिया, चौथो हिसो जेको बचियो उनखे अल्लाह ताला वरी 4 हिसा कयो। वरी जमल चौथो हिसो थियो, उन जा 4 हिसा बणिया। उन मूं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जन्नत बनाई, ॿिए हिसे मूं अल्लाह पाक जहन्नम बनायो, टे हिसे मूं अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हूरो गिलमान बनाया। वरी जॾहिं चौथो हिसो बचो, अल्लाह पाक उनखे वरी 4 हिसा कयो। हदीस तमाम डिघी आहे। इहे 4 हिसा ठहंदा विया, तक़सीम थींदा विया, हिकिड़ो बचंदो वियो। पाण आख़िर में फरमाइनि था कुल्लुल खलाइक मिन नूरी व अना मिन नूरिल्लाह। ओ जाबिर ॿुधी छॾिजां, सारी मखलूक खे रब करीम मां मुहम्मद जे नूर मां पैदा फरमायो ऐं मूंखे पंहिंजे नूर मां पैदा फरमायई। सब खां अव्वल चओ सुभान अल्लाह। सब खां अव्वल अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे महबूब खे सभिनि खां अव्वल पैदा फरमायो। एतिरे क़दुर जो ख़ुदा ताला तो फरमाए त जेको मुंहिंजो कारखानो आहे न आहे मां अल्लाह जो, पर इहो ठाहियो अथमि मुहम्मद मिठड़े जे नूर पाक मञा। उन महबूब जे नूर मञा सॼो जहान जुड़ियो। ओ अल्लाह ताला वरी हबीब तोखे असांखे ॾेई छॾियो। कुर्ब थिया या न थिया? हिन भलारे महीने में आयो, रबीउल अव्वल शरीफ़ में आयो, ऐं जॾहिं आयो त अल्लाह छा चयो ॿुधायां? अल्लाह ताला फरमायो कद जाअकुम मिनल्लाहि नूरुम व किताबुम मुबीन। ओ इंसानो मता तव्हांखे शक हुजे त आमना जो पुटु आयो आहे, अब्दुल्लाह जो फर्ज़ंद आयो आहे, मता चओ त अब्दुल मुत्तलिब जो पोटो आयो आहे। हा अब्दुल मुत्तलिब जो पोटो बि आहे, अब्दुल्लाह जो फर्ज़ंद बि आहे, आमना जे अखियुनि जो ठार बि आहे। ये सभई ॻाल्हियूं आहिनि, इनकार कोन्हे, पर हक़ीक़त में कद जाअकुम मिनल्लाहि नूर, इहो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां ॾे नूरुन अला नूर बणिजी आयो आहे। छा बणिजी आयो आहे? ॾाढो छा बणिजी आयो आहे? अकेलो आहे, शाहिद को अथसि, हुन जी शाहिदी को ॾींदो? अल्लाह ताला फरमाए थो हा हुन जो शाहिद बि आहे, अकेलो कोन्हे। कहिड़ो शाहिद अथसि? अल्लाह ताला फरमाए थो व किताबुम मुबीन। इहो मस्जिद जे महराब मां, मस्जिद जे दरिया मझां, मस्जिद जे अलमारीअ मझां कढी ॾिसो, जंहिंजो नालो क़ुरान आहे, इहो मुहम्मद करीम जो शाहिद आहे। अकेलो न आयो आहे,
नूर बणजी आयो आ, क़ुरान वठी आयो आ। जंहिंखे शक हुजे क़ुरान खोले ॾिसे, सॼे सारे क़ुरान में मोहम्मद करीम जे नूर जो बयान लिखियो पियो। मालूम थियो त मुंहिंजे मोहम्मद करीम जो शाहिद केरु आ? चओ क़ुरान। केरु शाहिद आ? अल्लाह ताला हबीब करीम अलैहिस्सलाम खे नूर बनायो ऐं उन नूर खे अल्लाह ताला क़ुरान ॾिनो, क़ुरान सूधो आयो ऐं उहो क़ुरान मुस्तफ़ा जे नूर जो शाहिद आ, अकेलो कोन आयो आ। अल्लाह ताला असांखे हिन महीने में ॾिनो ऐं हिन महीने में ॾिनई आमना जे झोलीअ खे आबाद कई। चऊं सुभान अल्लाह। वाह रुतबा तेरा, चओ सैयदा आमना, वाह रुतबा तेरा सैयदा आमना। असांजे मुल्क जो फौजी सरबराह हुआ परवेज़ मुशर्रफ। आहे कंहिंखे ख़बर त परवेज़ जी दाईअ जो नालो छा आहे? अब ॻाल्हायो मुंहिंजा सुणा, परवेज़ मुशर्रफ जे दाईअ जो नालो छा आहे? पर तव्हां पाण खां पुछंदोसि न त तुंहिंजी दाई कहिड़ी, जो मूंखे बि ख़बर कान्हे। ऐं आमना जे लाल जी दाईअ जे लाइ तव्हां बचड़े बचड़े खां पुछो, चवंदो मुस्तफ़ा जी दाई हलीमा। वाह वाह भाग मौला, वधाई हलीमा, नबीअ जहिड़ो बचड़ो न पाई हलीमा। ॾाढे त सुभान अल्लाह चओ। वाह वाह भाग मौला, कंहिं वधायसि? ॾाढे जो कंहिं वधाया? वाह वाह भाग मौला, वधाई हलीमा, नबीअ जहिड़ो बचड़ो न पाई हलीमा। कहिड़ो न मज़ेदार नमूनो हो। रबीउल अव्वल सूमर जी रात हुई। चओ सुभान अल्लाह। मोहम्मद जहिड़ी ज़ात जी जल खई, दाई दिल भरो ॾिसी वई रुतबे रसी, प्यारो रब जो पसी। इहे सभई सिंगार ॾातर ॾिना, लुॾे लुॾे पींघो पियो बानी बिना, लुॾे लुॾे पींघो पियो बानी बिना। आयो मुहम्मद, सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। आयो मुहम्मद घर आमना, लुॾे लुॾे पींघो पियो बानी बिना। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ सां। ॾाढे 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 महेश्वर वीचारो मरी वियो, पर मरी कोन वियो, चो त जेरो आहे। छा थो चवे? महबूब जी तारीफ़ थो करे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जी सिफ़त सना। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जी अम्मा जे लाइ फरमाए थो त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा आमना जे झोलीअ में आयो। कंहिंजी झोली में? मां तॾहिं चयो, चओ चओ सभई चओ। वाह वाह रुतबा तेरा सैयदा आमना, वाह रुतबा तेरा सैयदा आमना, वाह रुतबा तेरा सैयदा आमना, गोद तेरी में आया हबीबे खुदा। ॾाढे सुभान अल्लाह। गोद तेरी में आया हबीबे खुदा। महेश्वर चवे थो, झुलियो चंड झोलीअ में चांड्राण थी। झोली में केरु आयो? जो चंड आयो। झुलियो चंड झोलीअ में चांड्राण थी, खुदाईअ में खुशबूअ जी सुरहान थी। ॾाढे सुभान अल्लाह चओ। ऐं आशिक नबी जा तूं ख़ुशि थी, अॼु तुंहिंजो मुंहिंजो नबी आयो आहे।
झुलो चल झोलीअ में चांडान थी खुदा इय में खुशबू जी सुरहान थी लबे लाली लगल अखिन कुदरती कजल बुझी रमज़ रखियल ये सिंगार सभई दातर ॾिना लुॾे लुॾे पींघो पियो बानी बिना लुॾे लुॾे पींघो पियो बानी बिना चओ आयो मुहम्मद घर आमिना लुॾे लुॾे पींघो पियो बानी बिना अल्लाह जा लख एहसान जो असांजो दिल भर नबी आयो अल्लाह साईं असांखे नसीब फरमायो ॻाईंदो वॼाईंदो उहो शान बयान उहो कंदो जंहिंखे फ़ाइदो पवंदो जंहिंखे न घाटो पवंदो जेको न किरंदो मुंहिंजा ॾा नुक़सान में वेंदो उनजो बूथ लथो पियो हूंदो अॼु अहल सुन्नत जा चेहरा गुलाब जे गुल वांगुरु टिड़ी रहिया आहिनि असांजो नबी आयो आहे न साईं कंहिंजो आहे छो कंहिंजो आहे हुननि जे घर में भींग तरी त गणती में वेठा आहिनि ख़ुशी कनि ई कोन था तूं ख़ुशि थी अल्हम्दुलिल्लाह तोखे असांखे अलाह नबी नसीब फरमायो हे दोस्त वीचारो थो चवे त तमामु घणी मुश्किल परेशानी जो शिकार आहियां ख़ुदा वास्ते का दुआ घुरो मुस्तफ़ा जे सदके सभिनि जा ख़ुदा सूर लाहे या अल्लाह साईं सभिनी जा सुवाल पूरा कर हबीब जे सदके सभिनी जूं मुश्किलातूं माफ़ कर सभिनी जा कर्ज़ मर्ज़ दफ़ो फरमा सभिनी जे दिलनि खे बाग बहार बणा या अल्लाह मरीज़न जा मर्ज़ दूर कर कर्ज़न जा कर्ज़ दूर कर परेशान हालनि जूं परेशानियूं दूर कर या अल्लाह हिन हबीब जे ज़िक्र ख़ैर जे सदके सभिनी सुवालनि जा सुवाल पूरा फरमा सभिनी जूं मुश्किलातूं आसान फरमा सल्लल्लाहु तआला अला हबीबिही मुहम्मद व आलिही व असहाबी सुन्नत पढ़ी सुन्नत पढ़ो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।